इब्लीस नफ्स आहे जेको अलाह जो मुनकर दुश्मन आहे। वमन अरफ नफ्सहू फ़क़द अरफ रब्बहू। जंहिं सुञातो पंहिंजे नफ्स खे तंहिं सुञातो पंहिंजे रब खे। छा सुञातई? इन सुञाणण खे वॾी माना रखियल आहे। सुञाणण में हिकिड़े मौली साहिब जो वॾे मौली साहिब आहे, वॾी मञोती वारो, नालो कंहिंजो न खणो। उन जो मुरीद हो। उन मूंखे चयो ॼाण फ़क़ीर तो पंहिंजी सॼी ज़िंदगी नफ़ी में गुज़ारी ऐं तो को ईअं मिटी सां मिटी थी वञे। मां तो भला पोइ छा कयां? चई अलाह जो चए थो वमन अरफ नफ्सहू फ़क़द अरफ रब्बहू। मां तव्हां नफ़्स खे छा सम्झो आहे? चई अलाह इहो ई रब आहे जंहिं सुञातो। मां तो ग़लति आहियां। छा सुञातई? तुंहिंजो ढोर ॿधी थो वञे। जेतर चोर न लहंदे त ढोर लहंदे? जेतर चोर न लभे त ढोर लभंदो? कंहिंखां वठे थो? वमन अरफ नफ्सहू फ़क़द अरफ रब्बहू। जंहिं सुञातो पंहिंजे नफ़्स खे हीउ मुंहिंजो दुश्मन आहे। जंहिं सुञातो पंहिंजे नफ़्स खे त हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, तॾहिं त हुन खां हिसाब वठे। जॾहिं दुश्मन नथो लभे तंहिंखे दुश्मन जी परख न आहे, दोस्त कीअं परखींदो? बराबरि। हा झुकण वारो आहे को? अॻियां बि झुकण वारो को आहे? हाणे हेॾो झुकियो पर अॻियां तो कोन्हे न। अमराज बि न ईंदा झुको झुकण वारो। हाँ साईं इजाज़त वठो। बस रखो। हक मौजूद फ़कर जमात हक सरकार हक यादगार महफ़ूज़ कई वयासीं साईं वटि प्यारे वकील जानरचंद साईं प्यारे खां लॻ सुचारे ॻोठ में। सुचारे ॻोठ सां गॾु वरी आहे पीर रखे जो ॻोठ सजे थो। हुते साईं पाण वञी पंहिंजी पाण वञी हिकिड़ी आबाद कई अथनि आबादी जंहिंखे नालो वरी रखियो अथनि फ़कीराबाद। हिते मालिकनि सां गॾु वञी इहो थोरो वक़्तु गुज़ारियोसीं ताकी ॼण मालिकनि जो सॼो लिबास ऐं सभु ॻाल्हि उहा हिकिड़े कंहिं वसीले महफ़ूज़ करे सघिजे ताकी ॼण पोयां ॾिसी सघनि ऐं उन्हनि लाइ आसानी थिए। पीर साईं जो रहण करण जी खे भरण जी असां थोरी कोशिशि कई। इन मामले में मुंहिंजी मदद मुंहिंजे भेणवे अब्दुल करीम मेमण ॾाढा बि चऊं था असां प्यार में उन जी तमामु मूंसां वधीक जेको आहे सो ताउन रहियो। उन जी सॼो जहिड़ो कर मदद सां ई सॼो कमु थियो आहे। सलीम जना साहब पाण शाइर बि आहिनि अदीब बि आहिनि लेखक बि आहिनि। उन्हनि जी महिरबानियूं गॾु हलिया ऐं उते ॿ घड़ियूं हली फ़कीर साईं सां कचहरी बि कयूं ऐं उते जे प्यारे जे दोस्तनि जो मां थोराइतो आहियां जिन सां पूरो ताउन कयो। उन्हनि मां हिकिड़ो नालो एजाज़ चना हो, सलीम चना साहिब जा माइट छा। ॿियो ग़ुलाम कादिर चना शायदि नालो हुन। ऐं उन्हनि सभिनीनि दोस्तनि थोराइतो आहियां जो उन्हनि असां पूरो ताउन कयो।
ऐं साईं पीर साईं जो ग़ुलाम आहियां। उहे असांजा मुर्शिद आहिनि, असांखे तालिब करे उन्हनि असांखे लख हज़ार करोड़ अरबे बेशुमार उन्हनि सेवा कया आहिनि। उन्हनि जा अॻु असां अहिड़ो हालात जो साईं जी सेवा सोहिणा नाल मजद गाई
जे थोड़ी जान पगलो हटे मुझे थोड़ा सा फर कर मिया और जे थोड़ी जान तुझी रहमत दे तो मुझे मेरा था मरकन ला तकल तू में रहमतुल्लाह झूठा था जरकन जाई जानन तन चाहे जवारी था बड़कन तपो पानी बांस रानी होती मगी